दासी खेरपुर विच हथियारबंदनि ॻोठ ते रॉकेट लॉन्चर फायर करे हिक ॼणे खे क़तल करे छॾियो आहे। इन हवाले अपडेट वठूं था सैफ फोटो खां। सैफ, छा वधीक अपडेट आहे? जी, खेरपुर भरिसां इकनॉमिक ज़ोन थाने जी हद में हथियारबंदनि जदीद हथियारनि सां ॻोठ जुमो फ्लोपोटो ते हमलो करे रॉकेट लॉन्चर फायर कयो आहे, जंहिं जे नतीजे में घरधणी शहमीर उर्फ मिर्च पुट इनायत फ्लोपोटो थॾे ते मारिजी वियो, जॾहिं त ॿ ॼणा इमरान फ्लोपोटो ऐं आदिल फ्लोपोटो सख़्त ज़ख़्मी थी पिया। फोर्ती शख़्स ऐं ज़ख़्मीन खे सिविल अस्पताल अख्तरपुर में मुंतकिल कियो वियो आहे, जिथां ज़रूरी कार्रवाई बाद फोर्तीअ जो लास्ट वारसनि हवाले कयो वियो आहे, जॾहिं त ज़ख़्मीन जी हालत ॻणती जोगी हुजण सबबि इतला मिलण ते पहुतल पुलिस जी मोबाइल ते बि फायरिंग कई वई, जंहिं सबबि पुलिस मोबाइल खे बि नुक़सान पहुतो, पर एहलकार महफ़ूज़ रहिया आहिनि। इन सिलसिले में पुलिस जो चवणु आहे त फ्लोपोटा बिरादरी जी ॿिनि धुरनि में तकरार हलंदड़ आहे, जंहिं ते बदनाम ॾुआरी रहीम बख़्श उर्फ रहमू फ्लोपोटो जी धुर पुराणे खूनी तकरार ते हलंदड़ हो, जंहिं सबबि दाड़िलनि जे टोले ॻोठ मथां चढ़ाई करे हिक ॻोठाणे खे क़तल ऐं ॿिनि ॼणनि खे ज़ख़्मी करे छॾियो आहे। वाक़े खां पोइ इलाइक़े में ख़ौफ़ ऐं दहका छणियल आहे, जॾहिं त पुलिस जे इज़ाफ़ी दस्ता मोकिले सर्च ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। जी सैफ, अवां जी महिरबानी।